जय श्री झूलेलाल। मुंहिंजा प्यारा भाउ भेनरूं, मां तव्हांजे साम्हूं हिकु नंढड़ी सी अरदास खणी आयो आहियां। पंहिंजे मध्य प्रदेश जे कटनी शहर में एक नंढड़ी सी न्याणी रहंदी आहे, नम्या खियानी, जो कि हिन वक़्तु थैलेसीमिया मेजर बीमारी सां पीड़ित भी हले। ये हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें शरीर जे अंदर हीमोग्लोबिन कान वधंदो आहे, जंहिंसां ॿारनि जी ग्रोथ भी कान वधंदी आहे। एतिरो ई न, अंदर जा जो अंग थींदा आहिनि उहे बि फंक्शन करना करनि तरीक़े सां, जीअं किडनी वग़ैरह। हिन बीमारी में ॿार एतिरो पीड़ित रहंदो आहे कि कॾहिं बुखार, कॾहिं कुछ तबियत, कुछ न कुछ हुनजी तबियत ख़राब रहंदी आहे। सभिनि खां वॾी ॻाल्हि, हर महीने हुनखे ब्लड ट्रांसप्लांट करणो पवंदो आहे। हिन जो कारण थींदो आहे छो कि हुन ब्लड में लोहो मतिलबु आयरन एतिरो वधंदो रहंदो आहे जो अलॻि अलॻि पार्ट्स में वञी करे स्टोर थींदो आहे, जो कि हिकु मात्रा खां वधीक मात्रा में ठहींदो आहे, जंहिंसां शरीर खे प्रॉब्लम्स थींदी आहिनि। हिन लाइ बार बार खून के चाढ़ण, कई बार त महीने में ॿ बार भी खून चढ़ाइणो पवंदो आहे, पर हिन जो परमानेंट इलाज कान आहे। पर हिन जो परमानेंट इलाज आहे बोन मैरो। हिकु तरह जो ऑपरेशन न आहे, पर जो इंसान हुन सां डोनर मैच करे थो, अधिकतर घर जा ही माण्हू हूंदा आहिनि, छो कि उहे मैच थी पाईंदो हुननि सां ब्लड। जो डोनर हूंदा आहिनि, जा सेल्स कढी करे जो ॿार पीड़ित आहे हुनमें उहे ट्रांसफर कया वेंदा आहिनि। पर चइण में ॾाढी नंढी पॉलिसी थी लॻे, ॾाढो नंढो तरीक़ो थो लॻे, पर हिन में ॾाढी दुविधा हूंदी आहे। हिन जो ख़र्च भी ॾाढो लंबो ईंदो आहे, करीबन त 35 खां 40 लख रुपया ईंदा आहिनि, जंहिंमें कुछ गवर्नमेंट भी मदद करनी आहे। हिन न्याणी खे भी पाण खे मदद करनी पवंदी। ॾाढी राशि त जमा थी चुकी आहे पंहिंजे सिंधी समाज द्वारा। अञा भी ॾाढी दिक़त आहे, जो एंड रहियल आहे उहो भी थी सघे त न्याणी जो इलाज जैसा थी सघे। मां तव्हां सभिनि खां हथ जोड़े निमाणी विनती कंदुसि, जंहिंजी जहिड़ी आर्थिक स्थिति हुजे, वो बारकोड या हिन परिवार सां कॉन्टेक्ट करे पंहिंजी तरफ सां सहयोग राशि ॾे। ज़रूरी कान आहे जंहिंजी स्थिति 100 जी आहे, तव्हां ही न सोचो मूंखे 100 रुपए जी स्थिति आहे मुंहिंजी। तव्हां 100 रुपया भी ॾींदो, कंहिंजी 1000 जी स्थिति आहे 1000 भी ॾींदो, कंहिंजी लख रुपए जी स्थिति आहे उहो लख रुपया भी ॾींदो। पर पाण खे के न के रूप में सिंधियुनि खे अॻियां अची हिन न्याणी जी मदद करणी आहे, कि चेटीचंड महापर्व खां पहिरीं हिन न्याणी खे इहे ख़ुशख़बरी मिली सघे, जंहिंसां हिनखे डोनर त प्राप्त थी चुकिया, पर उहो राशि अञा तक पूरी जमा न थी पई आहे, जंहिंसां कि हिन न्याणी जो इलाज थी सघे। हिकु बार को पाण चेटीचंड ॾाढे धूमधाम सां मल्हायूं, पर हिन न्याणी खे इलाज लाइ राशि न जमा थी पाईंदी, त किथे न किथे हिन जी माउ जो दिल भी रोईंदो। त पाण सभिनि खे अची करे गॾु में हिन जी मदद करणी आहे, जंहिंसां हिन ॿार जो इलाज थी सघे। किथे न किथे झूलण साईं हिन लाइ पाण खे आसीस ॾींदो। मुंहिंजो मञणु त इहो आहे, शायदि पाण खे महाकुंभ में डुबकी लॻाइण सां भी एतिरो फल न मिलंदो, जो हिन न्याणी जो कन्या रूप जो, माता रूप जो पाण सहायता ऐं सहयोग करे उहो पुण्य कमाईंदासीं। त अचो मिली करे हिन न्याणी खे मदद करूं, जंहिंसां हिन जो तरीक़े सां इलाज थी सघे। हिन लाइ तव्हांखे हिन जी फैमिली जो नंबर भी स्क्रीन ते ईंदो, गॾु में बारकोड भी ईंदो, अकाउंट नंबर भी ईंदो, जंहिंसां तव्हां पंहिंजो योगदान करे सघो था। तव्हां खां असांजी इहा निमाणी विनती आहे, अॻियां अची करे थोरो सो सहयोग हिन लाइ करो। मां पूजनीय संतनि खे ऐं समाज जे पदाधिकारियुनि खे भी मां निवेदन करण थो चाहियां, तव्हां भले कहिड़े भी शहर या कहिड़े भी कुंड में रहंदा हुजो, त हिन न्याणी जो अॻियां अची करे कहिड़े भी शहर खां आहियो, योगदान करो। जय श्री झूलेलाल।